हिंगोरजा का खबर शामिल कयूं पिया। मीर खान मंगने जो रिपोर्ट मुताबिक हिंगोरजा लगे गोठो साईं दादो सोलंकी जी रहवासुनि नौजवान नारी जो इंसाफ़ लाइ एहतजाज। मुड़स खां तलाक वरती आहे, हाणे हू मूंखे मोतमार धमकियूं ॾिए थो, जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ न वञे अफ़साना। हिंगोरजा जे गोठो साईंदाद सोलंकी जे नौजवान नारी अफ़साना धीअ मुनीर सोलंकी पंहिंजे पीउ मुनीर समेत साफ़ न ॻियां दाहींदे चयो त मुंहिंजी शादी पटीज़न शहर जे रहवासी शकील वलद हमज़ल सां थी हुई। शादी खां पोइ मुंहिंजो मुड़ुसु जुआई आहे जेको हर वक़्तु मूं ते तशदुद करे थो ऐं शकील जो पीउ हमज़ल सोलंकी ऐं भाउ वकील उर्फ़ पल्लू मूंखे सख़्तु तशदुद कनि था, जंहिंखां पोइ मां पंहिंजे पीउ जे घरे पनाह वरिती आहे। हुन चयो त हाणे मुंहिंजो मुड़ुसु शकील ऐं संदसि उनजो पीउ हमज़ल ऐं शकील जो भाउ वकील उर्फ़ पल्लू मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे मोतमार धमकियूं ॾियनि था। हुननि एसएसपी खैरपुर, डीआईजी सखर, आईजी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त खेसि तहफ़ुज़ न वञे ऐं संदसि ज़ालिमनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई। किथे वेठा आहिनि असुल? पटीज़न शहर जे लॻभॻि। अच्छा, हाणे जो छा चवण आहे? उन्हनि जो चवण आहे असां छोकिरीअ खे मारींदासीं, असांखे उन्हनि मां ख़तरो आहे, उहे असांखे मारींदा, मुंहिंजे पीउ मां जूं टंगूं बाहूं भञी वेंदा, असांखे उन्हनि मां ख़तरो आहे। इन मथे यार अम्मा, हाणे तव्हांजी अपील कंहिंखे आहे? असांजी अपील आहे न शहर खैरपुर ज़िलो एसपी खे, एसपी साहब खे। जी चाचा तुंहिंजो छा चवण आहे भाउ? असांजो चवण इहो आहे त असां हरू भरू नाजाइज़ी लॻी पिया, ज़ुल्म कयूं वेठा आहिनि, असांजे घर खां ॿाहिरि वञनि कोन था, हिकु ॿ चारि माण्हू 8-10 ॻोठ जा ॿधियूं पाण सां जेको आहे ॿधियूं असांजे मथां जेको आहे कंट्रोल कयूं वेठा आहिनि, माण्हू जी धमकियूं था ॾियनि, 2-4 चकर हथियार खणी आया आहिनि। उहे केरु आहिनि चाचा? उहे साईं हमज़ल आहे, शकील। तव्हांजा छा थियनि? मुंहिंजा चाचा आहिनि बाबा। अच्छा, तव्हांजी भला पाण मिटी माइटी लेती जो चक्कर हो? न लेती ॾेते कोन, मां ईअं छोकिरियुनि खे फीस बि ॾिनी आहे जेको आहे, जंहिंजे करे छोकिरीअ खे मार मोचड़ो लॻो पियो आहे, हरू भरू तंगी पेशी था कनि, क़ुरान था छोकिरीअ खे खणाइनि। सही कंहिंखे हिन अदरीअ खे क़ुरान न खणाइनि या कंहिं ॿिए खे? मूंखे जी छो था अमर तोखे क़ुरान खणण अदी? मूंखे था खणाइनि, तूं हीअं ख़राबु आहे या कीअं आहे, उन में मूंखे क़ुरान